नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त चहलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मौक़े ते अज़ादारनि ते गैर क़ानूनी FIR दर्ज करण ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल तरफ़ां सखर खां वज़ीर आला सिंध सेक्रेटरीट कराची ताईं पंहिंजे जाइज़ क़ानूनी हक़नि लाइ लॉन्ग मार्च कयो वियो आहे। लॉन्ग मार्च जो इस्तक़बाल करण लाइ नेशनल हाईवे अली रेस्टोरेंट कंडियारो जे भरिसां SUC जे ज़िले सदर मौलाना सईद इख्तियार हुसैन नकवी, मौलाना अमजद जाफ़री असगरिया जे असद जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवाणी में इस्तक़बाली कैंप लॻाई वई, जंहिंमें क़सीदा ऐं मजलिस पढ़ी वई। राति देर सां जॾहिं लॉन्ग मार्च जो जलूस कंडियारो पहुतो, हुन वक़्तु हर तरफ़ लब्बैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद हुयूं। लॉन्ग मार्च जी अॻवाणी कंदड़ SUC जे सूबाई सदर अलामा नाज़िर अब्बास, अलामा इक़बाल असदी ऐं ॿिया अॻवाणी हज़ारे कारकुन 100 गाॾियुनि जो काफ़िलो गॾु। अलामा नाज़िर अब्बास ख़िताब कंदे चयो त जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा, तेसीं ताईं जदोजहद जारी रहंदी। हुकूमत सिंध असां सां राब्ते में जारी है। उम्मीद है कि असांजा जायज़ मुतालबा जल्द कबूल कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।